बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वक़ालल्लज़ीना ऊतुल इल्म वैलकुम सवाबुल्लाहि खैरुल लिमन आमन व अमिल सालिहन वला युलक़्क़ाहा इल्लस्साबिरून। फ़ख़सफ़ना बिही व बिदारिहिल अर्द फमा कान लहू मिन फ़िअतिन यंसुरूनहू मिन दूनिल्लाह वमा कान मिनल मुंतसिरीन। वअस्बहल्लज़ीना तमन्नौ मकानहु बिलअम्सि यक़ूलून वैकअन्नल्लाह यबसुतुर्रिज़्क़ लिमन यशाअु मिन इबादिही वयक़दिर लौला अम्मन्नल्लाहु अलैना लख़सफ़ बिना वैकअन्नहु ला युफ़्लिहुल काफ़िरून। तिल्कद्दारुल आखिरतु नजअलुहा लिल्लज़ीना ला युरीदूना उलुव्वन फ़िल अर्ज़ि वला फ़सादा वल आक़िबतु लिल्मुत्तक़ीन। मन जाअ बिल हसनति फ़लहु खैरुम मिन्हा वमन जाअ बिस्सय्यिअति फ़ला युज्ज़ल्लज़ीना अमिलुस्सय्यिआति इल्ला मा कानू यअमलून। इन्नल्लज़ी फ़रज़ अलैकल क़ुरआन लराद्दुक इला मआद क़ुल रब्बी अअलमु मन जाअ बिलहुदा वमन हुवा फ़ी ज़लालिम मुबीन। वमा कुन्त तर्जू अन युल्क़ा इलैकल किताबु इल्ला रहमतन मिन रब्बिक फ़ला तकूनन्न ज़हीरन लिलकाफ़िरीन। वला यसुद्दन्नक अन आयातिल्लाहि बअद इज़ उन्ज़िलत इलैक वदउ इला रब्बिक वला तकूनन्न मिनल मुश्रिकीन। वला तदउ मअल्लाहि इलाहन आखर ला इलाहा इल्ला हु कुल्लु शैइन हालिकुन इल्ला वजहहु लहुल हुक्मु व इलैहि तुरजऊन। सदक़ल्लाहुल अज़ीम। बाबा सब सलात शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। इज्जत वारा मुसलमान भाइरो, अवां असांजी हीअ जेका ज़िंदगी गुज़रे थी, हक़ीक़त हिकिड़ी अथव त हिन ज़िंदगीअ जो जेकॾहिं अंदाज़ ऐं शकिल अहिड़ी बणिजे जा अल्लाह ताला खे वणे त पोइ कामयाब आहे। पर जेकॾहिं असांजे ज़िंदगीअ जी शकिल ऐं अंदाज़ अहिड़ो बणिजे जो अल्लाह खे न वणी त पोइ कंहिं कम जी न आहे। अबा तव्हां हिते हिकिड़ो माण्हू आहे जेको तव्हां वटि साइकिल ते स्कूटर ते सौदो खणी ईंदो आहे शहर में। अवां उनखे को ऑर्डर ॾिनो अॼु बाबा सुभाणे मुंहिंजे लाइ अहिड़ो रुमाल वठी अचिजांइ, लीकूं कारूं हुजनि, कपिड़ो थुलो हुजे, मज़बूत हुजे, अहिड़ो हुजे, हेतिरी साइज़ हुजे, सभु शइ ॿुधायो। हो ॿिए ॾींहं जॾहिं कपिड़ो खणी अचे त हेतिरे जे बजाए हेतिरो खणी अचे। हिन कारे रंग जे बजाए ॻाढ़ो रंग हुजेसि, कपिड़े अछे जे बजाए साओ हुजेसि, हे कपिड़ो हथ लाइण जहिड़ो न हुजे, न को अघु त ख़राब थी वञे, वठंदुसि? चवंदुसि खण पंहिंजो मोटाए, मां तोखे इहो ऑर्डर ॾिनो। हो चवंदो मां शहर मां वठी आयो आहियां, मां हीअं कयो, मां फिलहाल जेको वणई सो कर, मां तोखे जेका शइ चई उहा हीअ न आहे, तंहिंजे करे मां न वठंदोमांइ, मां टके में बि न वठंदोमांइ। अज़ीज़ो, अल्लाह ताला बि असांखे ऑर्डर कयो आहे, अल्लाह साईं बि असांखां फरमाइश कई आहे। अल्लाह फरमायो त लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसनह, मुसलमानो तव्हांखे नबी सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जहिड़ी ज़िंदगी आइणी आहे। पोइ रब तो वादो क़बूल कंदोमांव, छो तव्हां हिन दुनिया जे जहान में ॼमंदव, अबा ॼमण खां पोइ अल्लाह साईं तव्हांखे टिकी उमिरि ॾे, सिहत सलामती वारी। पर पोइ हर कंहिंखे मरणो आहे न बाबा, नेठि कुराड़ो थिबो नेठि मरबो, कि न कुराड़े थियण खां पोइ न मरूं, पोइ त धप कंदासीं घर में, ज़रूरु मरणो आहे, हलणो आहे। पोइ अल्लाह ताला तो फरमाए त बंदो जॾहिं मरंदव त पोइ मुंहिंजे आलू तव्हांजो किताब पेश थींदो, पोइ उते ज़ाल गॾु न ईंदव, माउ गॾु न ईंदव, पीर गॾु न ईंदो, भाउ गॾु न ईंदो, चाचो न ईंदो, मामो न ईंदो, क़ौम न ईंदी, केर बि न ईंदो, अकेलो ईंदे ऐं हिसाब ॾींदे
कुल्लु नफ्सिन माहा साइक़ुन व शहीद। रब तो फरमाए त हर हिकिड़ो माण्हू क़ब्र में उथंदो, हिकिड़ो मलाइको आॾो वठंदुसि, हिकिड़ो पोयों धिकींदुसि। उन जो आमाल नामो किताब बगल में मलाइक खणंदो। कोर्ट में ॾिठो अथव केस पेश कंदा आहिनि जज जे आॾो, मुजरिम जो उहो खणी अचे अलाह जे आॾो पेश कंदा। अल्लाह तो फरमाए तो उते हुनजो किताब हूंदो, हादा किताबुना यंतिकु अलैकुम बिल हक़। ओ बाना तो जिंदगी कहिड़ी गुज़ारी ही, उते पुछबुस चवंदो साईं मां त असुल मस्जिद जो पत्थर हो, मां ॿाहिरि निकिरंदो ई न हुयुमि। अल्लाह तो फरमाए ये सभु तुंहिंजूं कूड़ियूं ॻाल्हियूं ख़तम, हे तुंहिंजो किताब ॾिसंदासीं छा थो चवी। पोइ किताब जो खोलबो त हुन में सभु हूंदो, निमाज़ पढ़ी अथई न पढ़ी अथई, सच ॻाल्हायो अथई न ॻाल्हायो अथई, हलाल खाधई हराम खाधई, चङाई कई बुछड़ाई कई, अल्लाह जे रसूल जो फर्म बरदार थियो कि न बेफ़रमान थियो, सभु ॻाल्हियूं उन किताब में लिखियल हूंदियूं। पोइ उते हमरा हणंदो कूड़, चवंदो न साईं इहा ॻाल्हि ग़लति आहे। अल्लाह तो फरमाए त अल्यौम नख़्तिमु अला अफ़वाहिहिम, अड़े हिन जी ज़बान बंदि कयो, ठपो हणी बात खे बंदि कंदसि। तुकल्लिमुना अयदीहिम, हिननि हथनि मूं आवाज़ न करंदो साईं हाओ चोरी बि कईसीं, साईं ज़ुल्म बि कयोसीं, साईं नाहक बि कयोसीं, साईं माण्हुनि जा माल बि खाधासीं, हथ ऐं पेर ॻाल्हाईंदा। पोइ हे चवंदो त लिम शहिदतुम अलैना, अड़े हे तव्हां छो था शाहिदी ॾियो, चवंदा त अंतक़ना अल्लाहु अल्लज़ी अंतक़ कुल्ल शै, असांजो बस नाहे, जेको रब ज़बान खां ॻाल्हाईंदो आहे न, अॼु उहो हथनि खां थो ॻाल्हाए, असांखे कहिड़ी ताक़त आहे चुप करण जी, असां हक़ जी शाहिदी ॾींदासीं। हाणे ॿुधाए त मुंहिंजा हथ जो मां ते शाहिदी ॾियनि अबा, मां तव्हां सां ॻाल्हि कयां त मां हैदराबाद मां आयो आहियां साईं सां गॾु, ऐं मुंहिंजा हथ जो शाहिदी ॾियनि त न साईं तूं हेॾो आयो आदा मोरे ऐं दादू खां, पोइ ॻाल्हि ॿुधायो त हिते ॻाल्हि कूड़ी थी पवंदी न। पोइ जॾहिं असां न हूंदासीं अल्लाह जा, न हूंदासीं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ताबेदार, पोइ जो किताब खुलंदो त उन में अछा कारा पदरा थींदा। रब सुभानो तआला थो फरमाए त पोइ उन ॾींहुं चवंदासीं त हाणे जेको तव्हां बदअमली कई, जेका तव्हां मुंहिंजे हुक्म जी इनहराफ़ी कई, जेको तव्हां मुंहिंजे क़ुरान खे पुठी ॾिनी, जेका तव्हां मुंहिंजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पुठी ॾिनी, तंहिंजे करे अल्लाह तो फरमाए त छिकियो जहन्नम में, इन्हनि जी जन्नत में जाही। पोइ बाहि में हिते जे बाहि में भत चाढ़ींदा आहिनि, उन देग जे चुल्हि में पेर विझी सघंदासीं, पोइ जहन्नम में पथरनि जी बाहि में सॼो वजूद कीअं सड़ंदो बाबा। तंहिंजे करे अल्लाह तो फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वारा, कू अनफुसकुम, पाण खे बचायो जहन्नम जे बाहि खां, व अहलीकुम, ऐं पंहिंजे ॿारनि बचनि खे बि बचायो जहन्नम जे बाहि खां, जाते पत्थर बरदा माण्हू सड़ंदा। अल्लाह शला असांखे इन जहन्नम खां बचाए। ओ मुंहिंजा अबा, हे जलसा हे वाइज़ इन जे लाइ थींदा आहिनि त असां माण्हू ग़फ़लत में आहियूं। छोकरा ॾिठा अथव, अल्लाह करे तव्हांजे मुल्क में अहिड़ा निभागा न हुजनि, असां ॾे जाम आहिनि। स्कूटर ते जो चढ़ंदा त हिकिड़ो पेर मथे हिकिड़े फीते ते स्कूटर हलंदो आहे, हिते मथां न हुजनि ख़ुदा करे की न आहिनि हिते। हाणे इनखे जो सम्झाए 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 न मुड़े त पोइ हिकिड़े ॾींहुं गाटे भरे लॻंदो न, किरंदो न, पोइ टंग भॼेसि या बाह भॼेसि या गाटो भॼेसि या चेल भॼेसि, या कंहिं ट्रक जे हेठो हलियो वञे, चीथाड़जी वञे, थींदा अखियुनि सां ॾिठा आहिनि। पोइ हाणे पोइ जो चवे मूंखे कंहिं न सम्झायो, अल्लाह ताला तो फरमाए त क़यामत जे ॾींहुं ईअं न चइजो त असांखे न सम्झायो। रब तो फरमाए त हे मुंहिंजो क़ुरान मजीद, हाज़ा किताबुना यंतिकु अलैकुम बिल हक़, हे सच जी शाहिदी ॾींदो आहे, ऐं रसूल सोणे तव्हां ॾे पैगाम मोकिलियो। अब अल्हम्दुलिल्लाह 1450 साल गुज़री विया आहिनि, हिन तव्हांजे ॻोठ में अल्लाह जे क़ुरान ऐं नबी सोणे जो पैगाम अचे थो, हले थो। पोइ हाणे ॿुधायो त असांखे जवाज़ आहे जो इनखे पुठी ॾेई हलिया वञो। मुंहिंजा भाइरो मां मिनत थो कयां अल्लाह ख़ातिर, ॿिए कंहिंखे कुझु न ॾियणो अथव न वठणो अथव, न कंहिं ते थधो न थोरो अथव, पाण ते था कयो। इन अहसनतुम अहसनतुम लिअनफुसिकुम, भलो कंदो त पाण ते थोरो कंदो। बिली अल्लाह जे घर खे आबाद कयो, निमाज़ असांखे ईअं वांदो वेही ऐं शैतान खे राज़ी करणो। अॼुकल्ह त मोहकारो थी वियो आहे मोबाइल ते माण्हुनि जो, सॼो ॾींहुं इहा ॾिसणु पुॼे थी, 5 मिंट वञी निमाज़ पढ़णु नथी पुॼे। जे ख़बर पवे त साईं फिलाणी जाइ ते मेलो थियो आहे, नवाब शाह में मेलो थियो आहे, फिलाणी जाइ ते मेलो थियो आहे, या हेॾे अॻिते कंहिं ॻोठ में थियो आहे, त असां ॾेढ बकरी बि विकिणी ऐं अन जो मण बि विकिणी वञी मेलो ॾिसंदासीं। पाड़े में अल्लाह ताला थो फरमाए त मोमिन निमाज़ पढ़णु अचो, मुबारक ॾियां त कामयाब थी वेंदे, मुबारक ॾियां त तोखे जन्नत ॾेई छॾींदे। पोइ मुस्लमान निमाज़ न पढ़णु वञे, पोइ निभागो न आहे। अज़म कयो त इंशा अल्लाह निमाज़ी थींदासीं। बाबा मुस्लमान आहियूं, अब कलमो आहे सभिनी जो, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हाणे ॿुधायो त काॾे वञो, भील हुजे त तोखे न चऊं, बागड़ी हुजे तोखे न चऊं, माड़े चो हुजे, कूली हुजे तोखे असां निमाज़ जे लाइ न चवंदासीं। अदा तूं असांजो कलमे वारो मुस्लमान भाउ आहे, तंहिंजे करे तोखे ॻिचीअ खां बि केले मस्जिद में निमाज़ पढ़ाईंदासीं। छो हिकिड़े माण्हू खे ॾिसे थो, अबा छा हे चई पंहिंजे पीउ सां कावड़ियो आहे, छोरो ॿाहिरि निकिरी आयो आहे, स्कूटर मां पेट्रोल जो गिलास भरियो अथई, पंहिंजे मथां हारे हाणे पाण खे तीली थो ॾे, छॾींदेसि तूं हुनखे ॿाहिरि ॾियणु।
भली माइट न हुजे ॻोठ जो हुजे पर तूं दग सां थो वञे न ॾिसे तो को माण्हू पंहिंजे मथां पेट्रोल वारे बाहि थो ॾे न इंसानी हक़ ख़ातिर तूं वञी उनखे जलीने त नंढे भागा तोखे बाहि ॾियणु न ॾींदासीं त जॾहिं तूं असां पाण हिक ॿिए खे जहन्नम में किरंदा था ॾिसूं त पोइ ॿुधाए त न झलियूं हिक ॿिए खे निमाज़ न पढ़ंदासीं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त माण्हू जेके निमाज़ न पढ़ंदा इहे हक़ जा हक़ ॾहाकनि जा ॾहाका साल जहन्नम में रहंदा हिकिड़ो फर्ज़ छॾणो 80 साल जहन्नम जी सज़ा हिकिड़ो फर्ज़ छॾणो 80 साल जहन्नम जी सज़ा केॾी वॾी सज़ा आहे जहन्नम जी हिकिड़े फर्ज़ ते हालांकि हेॾो 5 मिंटनि में फर्ज़ पढ़ी आहे 80 साल जहन्नम जी दीवार ठही वई जन्नत ॾे रस्तो सिधो थी वियो हिकु नंबर निमाज़ पाबंदी सां ज़ालिम मर्दे असांजूं न्याणियूं अदड़ियूं अमड़ियूं घरनि में निमाज़ पढ़नि ऐं असांजा नौजवान नंढा वॾा सभु पढ़नि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो मुरू सिब्यानकुम बिस्सलाति इज़ा बलगू सबआ जॾहिं ॿार तव्हांजा 7 साल जा थियनि त उनखे चओ हल पुट निमाज़ 7 साल जो थियो हाणे हिनखे वठंदासीं हथ खां 8 9 10 3 साल महिनत कंदासीं मथां नंढड़े छोकिरे खे अदड़ी हूंदी उनखे माउ पंहिंजी घर में निमाज़ सेखारे छोकरो हूंदो उनखे तू पाण सां गॾु मस्जिद में वठी आ हाणे जॾहिं 10 सालनि जो न पुट बचड़ा इहो महिरबानी करे राहे छॾिजा जेके कयो अथई इहो फोटो हराम आहे अब्बा जी हा सो जेकॾहिं हाणे 10 सालनि जो थी वियो हाणे जेकॾहिं निमाज़ नथो पढ़े नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त वदरिबूहुम अलैहा इज़ा बलगू अशरा हाणे निमाज़ न पढ़नि त मार ॾेई बि निमाज़ पढ़ायो मां चवंदो 10 साल जे ॿार खे त मार ॾियूं असां अछी ॾाढ़ी वारा जो न पढ़ूं त असांखे कहिड़ी बंदूक लॻी यार ज़ुल्म आहे कहर था कयूं पाण सां अबा ज़मीन जो कमु करणु सवलो आहे लाभ करणु सवला आहिनि गाह करणु सवला आहिनि खाटी खणणु वाहन जी सवली आहे वण पटणु सवला आहिनि कमंद कटणु सवलो आहे केॾा अज़ाब जहिड़ा कम आहिनि असां कुड़मत कई आहे कंदा आहियूं गाह रुगो कढबो आहे न फसल मो तॾहिं बि चेल सुकी पवंदी आहे अल्हम्दुलिल्लाह निमाज़ बरकतूं पढ़णु वञ त अल्लाह ताला तोखे राहत थो ॾे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उठ जे सफ़र ते हफ़्तनि जा हफ़्ता सफ़र पिया कनि को रस्ते ते थकिजी लथा आहिनि फरमाइनि त अरिहना या बिलाल बिस्सलात ओ बिलाल बांग चओ त यार निमाज़ पढ़ी को करार वठो नबी सोहणे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे निमाज़ सां करार थो अचे ऐं तो असांखे जेकॾहिं निभाग वठे त पोइ असां कीअं उम्मती थींदासीं अहिड़े सोहणे जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सचा उम्मती थींदासीं इंशाअल्लाह काफर उन जा दुश्मन आहिनि मुनाफिक उन जा दुश्मन आहिनि मुशरिक उन जा दुश्मन आहिनि यहूदी उन जा दुश्मन आहिनि हिंदू उन जा दुश्मन आहिनि नसारा उन जा दुश्मन आहिनि मजूसी उन जा दुश्मन आहिनि बेदीन ऐं जेके दहरिया कम्युनिस्ट रूसी हिन उन जा दुश्मन आहिनि पोइ उहे न दीन सिखनि न क़ुर पढ़नि न निमाज़ पढ़नि न ज़िक्र कनि न अलाह जो नालो वठनि अलाह जे रसूल जो नालो न वठनि तूं असां त उन जा ग़ुलाम आहियूं न असां त कलमो पढ़ियो आहे न असां उन जा उम्मती आहियूं न मञण वारा पोइ हाणे असां बि निमाज़ न पढ़ूं त पोइ असां दुश्मननि जहिड़ा थियासीं की न दोस्त जहिड़ा थियासीं दुश्मन न थींदासीं अज़म कयो त इंशाअल्लाह नबी सोने जा सच्चा ग़ुलाम थींदासीं अल्लाह सां इंशाअल्लाह असांखे इन सच्ची ग़ुलामीअ सां कामयाब करे अज़ीज़ो हीअ ज़िंदगी असांखे अल्लाह ताला जे बानप जे लाइ मिली आहे ज़मीन जो टुकड़ो तोखे वॾेरो ॾींदो आहे न इन जे लाइ न ॾींदो त तूं इन में पंहिंजो ड्रभा काना करे त पोइ बकरियूं चार इन जे लाइ ॾींदो त हिन में आबादी करे हिन में पोख करे हिन में अनु पोखे हिन में गनो पोखे हिन में फुटी पोखे हिन में पैदावार थिए इन में ड्रभनो काननो कांडेरनि पोखण जे लाइ ज़मीन न मिलंदी आहे हीअ ज़िंदगी अल्लाह ताला जी बानप ऐं बंदगी जे लाइ मिली आहे हिन पंहिंजी ज़िंदगीअ में अक़ीदो रख त मुंहिंजे रब खां सवाइ ॿियो को कोन्हे हिकिड़ो वहदहू ला शरीक lahu आहे नबी मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खातमुन नबीना उन खां पोइ क़यामत ताईं ॿियो को नबी न आहे इहे ॿ अक़ीदा मज़बूत रखो ॿियो त इहा नबी सल्लल्लाहु अल्लाह ताला थो फरमाए मां तव्हांखे को वॾो कमु न घुरियो आहे मां उरीदु न मूंखे तव्हांजो अनु खपे न अटो खपे न असांखे का मानी खपे रब थो फरमाए त सभु मां ॾींदोमांइ रुगो तुंहिंजो कमु इहा त इबादत कर इबादत निमाज़ जो नालो अथई अल्लाह तो बंद मां कुछ न खपे मांखे तुंहिंजो रिज़्क तोखे मां ॾींदोमांइ तूं पक्को निमाज़ी थी त मां तुंहिंजे लाइ रिज़्क जा दरवाज़ा खोलियां हिकिड़े अल्लाह वारे सालिह बाने जी तकरीर ॿुधमि उन तकरीर जो वाक़ियो ॿुधायां रब ते असां तवक्कल नथा कयूं इन जे करे असां ज़लील था थियूं बदअमनियूं असां वटि बुखूं असां वटि तकलीफ़ूं असां वटि बीमारियूं असां वटि मुसीबतूं असां वटि ज़ालिम हुकुमरान असांजे मथां इहो सभु वजह अल्लाह जी बेफ़रमानी आहे जे फर्म बरदार थी पओ न त रब सुभाणे व तआला पाण रहमत जा दरवाज़ा खोले ॾे अबा हिकिड़ो भलो माण्हू नेक साले माण्हू पाण निमाज़ पढ़ंदो घर आयो सुम्हण जी निमाज़ पढ़ी अचे त नंढड़ा ॿार 7 जो 8 जो 9 जो 10 साल जा ॿार सभु सुता पिया घरवारी खां पुछे त ॿारनि निमाज़ पढ़ी आहे चई साईं निमाज़ न पढ़ी जी अल्लाह जी बानी पोइ ॿारनि खे कीअं सुम्हारियो अथई निमाज़ पढ़ण खां सवाइ निमाज़ त पढ़ाए न चई साईं घर में अनु कोन्हे अॼु राति जो पचाइण जे लाइ मानी कान्हे घर में
बुख ते हा मां वेही ॻाल्हियूं कयूं मान त ॻाल्हियुनि में हिननि खे निंड वठी वई आहे तो चवां थी अल्हम्दुलिल्लाह सुम्ही पिया त हाणे चङो थियो वरी सुबुह जो अलाह ॾींदो वरी खाराईंदासीं हाणे त कुझु कोन्हे छा खारायूं तो अलाह जो बानो साले माण्हू उन जो रब जे मथां पको ईमान उहो तो चए त माई रब असांखे मानी जो न चयो आहे रब फरमाए त मानी मां ॾींदोमांव तव्हांजे मथां कम त तव्हां निमाज़ पढ़ो अल मानी जा असां आहियूं ज़िम्मेदार रिज़्क ॾियण वारो त अलाह रब आहे अबा रज़ाक केरु आहे अल्लाह फरमाए त रिज़्क मां ॾींदोमांइ बाक़ी बंदगी तोखे करणी आहे तंहिंजे करे जेको कमु असांखे करिणो आहे उहो असां कंदासीं बाक़ी मानी अलाह पाण ॾींदो तंहिंजे करे ॿारनि खे उथार अबा उथारे ॿारनि खे वुज़ू कराई सदोरा ॿार हा माई बि भलारी ऐं जे हिन ज़माने जहिड़ी माई हुजे सा त पहिरियों त ॿुधाए सा 7 सुर अटो ॾेई वियो आहे चांवर ॾेई वई बसर पटाटा ॾेई वियो आहे जो असां हाणे तोखे निमाज़ पढ़ी ॾेखारियूं पर सदोरी माई ईमानदारी उनखे ख़बर हुई रिज़्क वाक़ई अलाह जे हथां मुंहिंजे मुड़ुस जे हथ में त नाहे अलाह ॾींदो अलाह शाला सभिनीनि खे इहा तौहीद नसीब करे भाईअ चयो ॿारनि खे त उथो बाबा उथो उथारे वुज़ू कराए घर में मुसल्ला विछाए ॾिनई निमाज़ में अबा अञा ॿारनि निमाज़ पूरी न कई दर खड़कियो हमराह उथी वञे दर ते ॾिसे त ॻोठ जो वॾेरो बीठो आहे रईस हथ में मानी बदल अथसि हे हैरान थी रईस तूं मानी छो खणी आयो माॾे चई अदा मानी जो किसो आहे तोखे ॿुधायां थो हे तव्हांजो ॻोठ आहे भरिसां ॿियो ॻोठ हूंदो फलाणे ॻोठ जो रहिसो उनजी मां अॼु दावत कई पोइ वेठो उताक में कचहरी कईसीं मानी थी वरी दस्तरखानो विछायोसीं नौकर मानी रखनि पिया अञा मानी शुरू न कईसीं खाधी न हुईसीं अञा मानी आणनि पिया नौकर त मुंहिंजी ऐं उन ज़मींदार जी पाण में ॻाल्हि थी ॻाल्हियुनि में चिड़ी वियासीं कावड़ियो उथियो चई त अलाह जो कसम मां तुंहिंजी मानी न खाईंदुमि जुती पायो हीअं हलियो जो त हलियो न बीठो वस कया मांसि न मुड़ियो मानी न खाधई मूंखे ॾाढो ॾुख थियो त यार दोस्त जी मां दावत कई मूंखां काविड़जी वियो मानी न खाधई पोइ मां ॾुख में मां चयुमि त अलाह साईं हीअ मानी मां बि न खाई पोइ मां इहा मानी ॿधी पोइ रब खे चयुमि त अलाह हाणे मुंहिंजा पेर जाथे बीहंदा मां मानी उनखे ॾींदोमांइ अदा मां मानी खणी निकितो आहियां हिन तुंहिंजे दर ते मूंखे अलाह आंदो थई मां पाण न आयो आहियां ॻाल्हि सची अथव भाउ ग़लति ॻाल्हि करण जी मूंखे कहिड़ी ज़रूरत आहे जो मां तव्हांजे यार ग़लति ॻाल्हि कयां छा मिलंदो ग़लति कूड़ जे मथां दलालत हूंदी आहे पोइ चई त अलाह ते भरोसो कई अञा ॿारनि निमाज़ पूरी कई त अहिड़ी अचे फर्स्ट क्लास वॾेरे जे घर जी ठहियल मानी आलीशान दावत खाराई मुंहिंजा अज़ीज़ो नबी सोना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तां फरमाइनि त तव्हां अलाह ताला जे मथां तवक्कल कयो तव्हांजो भरोसो रब ते हुजे असांजो भरोसो दुनिया ते आहे दुकानदार आहे दुकान बंदि नथो करे अड़े छो निमाज़ ते हल जे दुकान आहे गिराक था अचनि पोइ मां छा कयां अड़े गिराक था अचनि न रिज़्क त अलाह ॾींदो की न गिराक ॾींदा रिज़्क अब जे अलाह गिराक न मोकिले त पोइ तुंहिंजे हथ में आहिनि गिराक हदीस शरीफ में त गिराक अलाह मोकिलींदो अथव जे अलाह ताला तोखे निमाज़ जे लाइ थो सॾे ऐं रब ईअं थो चवई त गिराक अचनि त निमाज़ न पढ़जांइ अलाह तो मतलब सभु कम खे छॾे अॻ में निमाज़ खे जीव कर छो त अलाह जे सॾ खां मथे कंहिंजो सॾ कोन्हे गिराकनि खे बि चओ त बाबा हलो त हलो निमाज़ पढ़ण न त तव्हां वेहो जेसिताईं मां निमाज़ पढ़ी त पोइ सौदो ॾींदोमांव अॻ में मुंहिंजो दुकान बंदि आहे अलाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि त तव्हां ईअं कयो तव्हांखे ईअं रिज़्क ॾींदोमांव जीअं पखियुनि खे रिज़्क ॾींदो आहियां अब पखियुनि वटि अन्न हूंदो आहे ज़मीन हूंदी अथनि को गुंदड़ो जंहिंमें अन्न रखनि का बि शइ कान्हे न ॿोरी न को बाजको न को पंहिंजो थांव न ढकु कुझु बि न अलाह ते भरोसो हूंदो अथनि हिननि टारड़ियुनि ते वेहंदा आहिनि शाम जो गुजड़ी भरे वेहंदा आहिनि वरी सुबुह जो ख़ाली करे उथी ईंदा आहिनि वरी सॼो ॾींहुं चुगी घुमी फिरी अलाह जो ज़िक्र करे वरी टारड़ी भरे अचे वेहंदा आहिनि कॾहिं पखी तव्हांजे इलाइक़े जा बुख में मुआ आहिनि पोइ तव्हांखे अलाह कीअं बुख मारींदो तव्हां त अशरफुल मखलूकात आहियो अज़म कयो त असां अशरफुल मखलूकात थींदासीं इहो तॾहिं थींदव जॾहिं निमाज़ पढ़ंदव इंशाअल्लाह अज़म कयो त इंशाअल्लाह सभु निमाज़ी थींदासीं अज़म कयो त इंशाअल्लाह पंहिंजे ॿारनि बचनि अहल याल खे निमाज़ पढ़ाईंदासीं अल्लाह ताला असांखे भलाई नसीब करे बाक़ी जेकॾहिं दुनिया जे पोयों पवंदो न त मां हे जेको मज़मून खोलियो त कारून जो वाक़ियो खोलियो अबा कारून खे अल्लाह ताला ज़लील करे छॾियो छाजे करे जो उन दुनिया जे करे अल्लाह सां ज़िद कयो अल्लाह जे नबीअ सां होड़ कई अल्लाह ताला तो फरमाए त मां उनखे अबा तव्हां पाणी में तरंदा आहियो न तरंदा आहियो पाणी हूंदो आहे न वाहन शाखुनि में वेंजंदा आहियो न पोइ माण्हू ॿुॾी वेंदो आहे तरंदो वतंदो आहे नंढड़ा ॿार बि असांजा तरंदा आहिनि न जे तारे अल्लाह त पाणीअ में तारे पर जे कावड़ जे त कारून वांगुरु सुकीअ में ॿोड़े छॾे इहा अल्लाह जी कावड़ आहे रब पंहिंजे कावड़ खां असांखे बचाए अल्लाह ताला तो फरमाए कारून हज़रत मूसा अलैहि सलाम जे क़ौम जो माण्हू हज़रत मूसा अलैहि सलाम जो माइट हुयो चवनि था का सोटाण वोटाण हुई बहरहाल जेको बि हुयो वॾी दौलत हुयसि पोइ हिकिड़े ॾींहुं पंहिंजी दौलत कढी ॿाहिरि ढेर कराई वॾो
पोइ सोन चांदी जे ढेर जे मथां चढ़ी बीठो। पोइ मूसा अलैहिस्सलाम चयसि त बाबा हे अल्लाह तोखे महिरबानी कई आहे, रिज़्क़ ॾिनो अथई, तूं अल्लाह जे ख़ल्क़ खे ॾे, कुझु ख़ैरात कर। जी बाबा हे असां त पंहिंजे महिनत सां कमायो आहे, अल्लाह छा जो ॾिनो आहे? आसमान मां मींहं वांगुरु किरायो अथई। अरे कम वक्त जे अल्लाह तोखे हथ न ॾिया त तूं कीअं कमाई? अल्लाह तोखे पेर न ॾिया त तूं कीअं कमाई? जे अल्लाह तोखे अखियूं न ॾिया त तूं कीअं कमाई? जे अल्लाह तोखे अकुल न ॾिया, चरियो करे त पोइ त तूं ढेर ते वेही कागज़ में ॾिया न, तूं कीअं कमाई? हाणे ॿुधायो त अखियूं केरु ॾींदो आहे? हथ पेर अल्लाह को सवाब को ॾींदो? न त अंधे खे अखियूं विझाए ॾियो, मां लख चओ त लख ॾियांव, करोड़ चओ त करोड़ ॾियांव, अरब चओ त अरब वठी ॾियांव, अंधे खे अखि विझराए ॾियो। न पवंदी इहा अखि अल्लाह विधी आहे। हाणे ॿुधायो त तव्हांखे जो ॾिनियूं अथई त लखनि करोड़नि अरबनि में ॾींदव अखि? केरु माण्हू पंहिंजूं अखियूं कढी ॾींदो? अब 5 करोड़ ॾियूं अखियूं ॾे, जोड़ो अखियुनि जो, पोइ तूं अंधो थी घुम ऐं अंधे खे अखियूं विझंदासीं? न कंदे माना रब तोखे करोड़नि अरबनि खरबनि खां वधीक महांगियूं अखियूं ॾिनियूं आहिनि, कन ॾिना आहिनि, ज़बान ॾिनी आहे, हथ पेर ॾिना आहिनि। हाणे ॿुधाए त पोइ कारून तो जेतिरो आसूदो आहे? तूं वॾो आसूदो आहे? जेकॾहिं अखियूं न हुजनि हा त टको न लहे हा, हथ पेर न हुजनि हा, डडरी हुजे हा, ज़बान न हुजे हा, ॻाल्हाए न सघे हा, पोइ त तुंहिंजी टको मुल्ह कोन हुई। अल्लाह तोखे अरबनि करबनि करोड़नि जूं मिल्कियतूं ॾेई छॾियूं आहिनि, वरी बि तूं अल्लाह ताला जे सॾ ते जी नथो करे? पोइ ख़्याल कर, कारून रुॻो पैसनि जी ज़कात न ॾिनी त ज़मीन में घुसी वियो हो। पोइ तूं असां जेकॾहिं अल्लाह जे हेॾिन नेमतुनि जी बेशुक्री कंदासीं पोइ बचंदासीं? बाबा हे इन जे करे अल्लाह जो क़ुरान ॿुधाइण आया आहियो त मन वज़किर फ़इन्न ज़िक्रा तनफ़उल मुमिनीन, नसीहत कर क़ुरान जी, इंशाअल्लाह मोमिननि खे फ़ाइदो थींदो। अल्लाह कंदो हे असांजो ॻोठ निमाज़ी थी पवंदो, ज़ाइफ़ मर्द इंशाअल्लाह निमाज़ी थी पवंदो। अल्लाह तो फरमाए त मूसा अलैहिस्सलाम चयोसि त बाबा हिन महिरबानी कर, ॿेली ॾाहो थी, कुझु आख़िरत बि ठाहे। अल्लाह जे नाले ते चई दादा हे असां पंहिंजे ॼाण सां, इल्म सां, पंहिंजे हुनर सां कमायो आहे, तंहिंजे करे बसि असां न ॾींदासीं। पोइ निकितो माल ॿाहिरि ढेर करे रखी हुन ते चढ़ी बीठो। पोइ ॿिया जेके सादा माण्हू उहे बि चवनि यार असांखे बि जेकर कारून जी मिल्कियत जेतिरी मिल्कियत असांखे बि हुजे हा। हाणे बि असां ॾिसंदा आहियूं न असांजे मुल्क में हाणे कारून घणा अथव, हाणे कारून हुजे हा न त हुनजे चीच में वठी घुमे हा। हा अहिड़ा कारून असां वटि बि थी विया अथव। इहे बि जेकर हिते गमजी वञनि, पर नबी सोहणे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दुआ जे करे हिते ज़मीन में नथा वञनि बा, न त हिन जा अफ़ाल ख़राब अथव, उन खां अॻु में जेकर हलिया वञनि हा सुकीअ में, पर नबी सोहणे जे दुआउनि बचाए छॾियूं अथनि। पोइ बि निभागा पंहिंजे अहिड़े क़दुर वारे नबीअ जो क़दुरु नथा कनि। अल्लाह असांखे क़दुरु नसीब करे। पोइ चई त न साईं, जेके सादा माण्हू आहे उहे चवनि पिया ॾिसे थो कारून खे केॾी दौलत आहे, बाबा वॾे वक़्त वारो आहे। असां वटि कॾहिं कॾहिं ईअं चवंदा आहिनि, केरु माण्हू हूंदो आहे न बा कंहिंखे पैसा अची साईं अल्लाह राज़ी थियुसि, हाणे लखनि जो थी वियो। ए बाबा ईअं न, जे मस्जिद में 5 वक़्त वञे थो त अल्लाह राज़ी थियुसि, इहो लखनि खां मथे आहे। अबा जॾहिं बेनमाज़ी मरी वञे ऐं जहन्नम में सड़े, कम जा अथसि लख। पर जेकॾहिं निमाज़ पढ़े ऐं तुंहिंजी क़बर जन्नत जो बाग़ थी वञे, पोइ तुंहिंजी निमाज़ तुंहिंजी लखनि करोड़नि खां मथे थी वई। तॾहिं पोइ चयूं त हे बाबा वॾे वक़्त वारो आहे, जिन खे इल्मु हुयो उहे बि चवंदा अड़े सड़ाई थिएव, छॾियो भेण कारून ऐं वक़्त वारो। जेको वक़्त वारो उहो अथव जेको ईमान आणे, वक़्त वारो उहो अथव जेको अमल सालिह करे, वक़्त वारो उहो अथव जेको निमाज़ पढ़े, वक़्त वारो उहो अथव जेको क़ुरान पढ़े, वक़्त वारो उहो अथव जेको नबी सोहणे जी सुन्नत सिखे, वक़्त वारो उहो अथव जेको सच ॻाल्हाए, वक़्त वारो उहो अथव जेको हया करे, वक़्त वारो उहो अथव जेको गैरत वारो हुजे, वक़्त वारो उहो जेको ईमानदार हुजे। बाक़ी ॿियो हुजे बेईमान हरामखोर, इहो वक़्त वारो न आहे, इहो निभागो। अल्लाह तो फरमाए त पोइ असां उनखे ज़मीन सूधो, पंहिंजे माल ऐं मिल्कियत सूधो, पंहिंजे बंगले ऐं जाइ सूधो असां ज़मीन में अंदरि गंवाए छॾियोसीं। पोइ अल्लाह तो फरमाए त न को हिन जी मदद करण आयो, न वरी को हिन जो को अल्लाह ताला खां पलव वठण आयो। ॿी जाइ ते अल्लाह फरमायो आहे त इन कारून खे जो असां ज़मीन में गंवायोसीं त ज़मीन जो दाह करे त जाओसीं घोड़ाड़े, अहिड़ो मुंहिंजो भेण सेठ कारून ॿुॾी वियो ज़मीन में। अब ज़मीन दाह कई, अल्लाह तो फरमाए त फमा बकत अलैहिम समा, आसमान में भी हिकिड़ो गोड़ो न वयो त हेॾो सेठ को कारून वीचारो ॿुॾी वियो, आसमान खणी लुख में रोए हा, या ज़मीन आए करे हा। अल्लाह तो फरमाए आसमान बि गोड़ो कोन गाड़ियो, ज़मीन बि कोन, छो त अहिड़ो मरदूद माण्हू जो हलियो वियो त सभिनी चयो त अल्हम्दुलिल्लाह। अल्लाह शाला असांखे पंहिंजो अहिड़ो बानो करे जो सालिह बाननि जे वञण ते ज़मीन आसमान ॾुख कंदा आहिनि, त अल्लाह जो नेक बानो हली वियो। अल्लाह तो फरमाए त जिन माण्हुनि ॾिठो त हे गंवाइजी वियो, रब तो फरमाए त न को मदद करण आयुसि, न को पलव वठण आयुसि। बाक़ी जिन माण्हुनि कल्ह तमन्ना कई त जेकर असांखे बि कारून जहिड़ो माल हुजे हा, पोइ चवनि पिया त यार अल्लाह जी सनाई थिए, अल्लाह पंहिंजी मर्ज़ी सां जंहिंखे रिज़्क घणो ॾे, कुशादो ॾे, असांखे कारून वारे रिज़्क जी ज़रूरत ई कान्हे। जेकर अल्लाह असांखे बि ईअं चवण ते ॾे हा त अॼु असां कारून सां गॾु हलिया वञूं हा ज़मीन में, ऐं इहो कॾहिं बि काफ़र कामयाब न थींदो आहे। अल्लाह ताला असांखे सचो मोमिन करे।
फरमायूं था त आख़िरत जो घर जन्नत, क़ब्र जन्नत जो बाग, इहो असां उन्हनि माण्हुनि जो कंदा आहियूं जेके दुनिया जे हिन जहान में अल्लाह जे आॾो आजिज़ी कनि ऐं वॾे में वॾी आजिज़ी निमाज़ अथव। फरमायूं त फसाद बि न कनि ज़मीन में, पोइ भली पछाड़ी परहेज़गारनि जी आहे। अल्लाह तो फरमाए त नेकी कर त तोखे भलो बदिलो ॾींदोमांइ, पर जे बुराई कदे त बुराई जो बदिलो बुराई थींदई। अल्लाह ताला तुंहिंजे मथां सुहिणा मोहम्मद क़ुर नाज़िल कयो आहे, इहो तोखे पंहिंजे माॻ ते मोटाए ईंदो। चओ त रब थो ॼाणे त हिदायत वारो केरु आहे, गुमराह केरु आहे। अबा हिदायत वारो इहो आहे जेको क़ुर ते हले, जेको नबी सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सचो ग़ुलाम थी हले। गुमराह उहो अथव जेको क़ुर खे पुठी ॾे, जेको नबी सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पुठी ॾे। अल्लाह असांखे क़ुर ऐं सुन्नत ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। मुंहिंजा अबा पंहिंजे बचड़नि खे क़ुर पढ़ायो, क़ुर जा हाफ़िज़ आलिम कयो। जीअं अबा बतियूं थियूं ॿरनि त रोशनी आहे न, जेकॾहिं क़ुर जा हाफ़िज़ आलिम हूंदा त तव्हांजे मुल्क में जहालत ख़तम थी वेंदी, इल्म जी रोशनी ईंदी। अल्हम्दुलिल्लाह तव्हांजो इलाइक़ो ॻोठ ईमान ऐं अमन ऐं सलामतीअ जो गहवारो थी पवंदो। नतीजो इहो थींदो त जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो न, इन्हनि आलिमनि जे सदके अल्लाह ताला तव्हां असां जहिड़नि गुनाहगारनि जी निजात छुटकारो करे इंशाअल्लाह जहन्नम खां बचाए जन्नत ॾे घुमाइण छॾे। अल्लाह तो फरमाए त मुंहिंजा सुहिणा मोहम्मद जंहिं तुंहिंजे मथां क़ुर नाज़िल कयो आहे, अॼु त मके शरीफ़ वारनि तोखे मजबूर करे मदीने मुनव्वरे जे हिजरत ते मजबूर करे छॾिया त पर तोखे असां मोटाए वरी मके वठी ईंदासीं। चवें त रब तो ॼाणे त हिदायत वारो केरु आहे, गुमराह केरु आहे। तोखे हीअ उमेद कोन हुई त क़ुर तोॾे वटि मगर अल्लाह ताला जी रहमत, तंहिंजे करे कॾहिं बि तूं काफ़रनि जो साथी न थींदा। काफ़र जो साथी थिबो त तबाही बर्बादी थींदी। अब काफ़र पाकिस्तान सां जंग अटकाई गुज़िरियल हफ़्ते, ख़बर अथव, पोइ खटियई कि न मोचड़ा खाई। अल्लाह तो फरमाए त ईमान वारनि खे हमेशह मथे कंदो मान, काफ़र खे हमेशह जूता खाराईंदो। हाणे ॿुधायो त असां सचा मोमिन थियूं कि न थियूं? अज़म कयो त इंशाअल्लाह सचा मोमिन थींदासीं। सचो मोमिन निमाज़ सां, सचो मोमिन क़ुर सां, सचो मोमिन अल्लाह जे नाले वठण सां। वला यसुद्दनका अन आयातिल्लाहि बअद इज़ उनज़िलत इलैक, अल्लाह जे क़ुर खां तव्हांखे केर बि न रोके। अबा अल्लाह जो क़ुर, अल्लाह जो सॾु, आज़ान, मस्जिद में निमाज़ जो सॾु तव्हांखे दुनिया जी का ताक़त न रोके। जेको बि रोके चए परे थी, मां निमाज़ पढ़ण वेंदुमि, पर उन जे बजाय मुस्लमान खे चओ त निमाज़ पढ़ण नथो हले, माना काफ़र जो वंगारी आहे न पाण ई। तॾहिं अल्लाह तो फरमाए त तोखे केर बि न रोके अल्लाह जे आयतुनि खां जॾहिं तोड़े अचे ऐं पंहिंजे रब जे पासे ॾे माण्हुनि खे सॾु कॾहिं बि मुशरिक न थिजाए। ॿियो नंबर त अल्लाह सां गॾु कंहिंखे न सॾ। तुंहिंजी ज़रूरत, तुंहिंजी हाजत हुजे त हर वक़्तु पंहिंजे रब खां दुआ घुरंदो कर। अल्लाह खां सवाइ ॿियनि खे घुरंदे छा कंदो? ॿियो हर को फ़क़ीर आहे। अबा फ़क़ीर खां जो पिनंदे त फ़क़ीर छा ॾींदुई? तूं ओॾे रब करीम खां घुर, जेको रब ज़मीन पैदा करे, आसमान पैदा करे, सिज हलाए, चंड हलाए, सितारा हलाए। अबा कॾहिं सिज जो पेट्रोल खपी वियो आहे? कॾहिं चंड जो, कॾहिं सितारा ॾिठा अथव? साईं अॼु विसामी विया, छो जे बिजली लोड शेडिंग थी वई आसमान जी। अल्लाह तो फरमाए त मूं ख़ज़ाना आहिनि मां वटि, बंदा मां सां ताल्लुक़ रख त तुंहिंजा बि ख़ज़ाना ज़िंदगी भर न कटंदा। अल्लाह सां गॾु ॿिए खे न सॾजांइ, हर शइ फना थी वेंदई, रहंदुई रब जो नालो, हुकुम अल्लाह जो आहे ऐं मोटी उन ॾे ईंदा। दुआ आहे त रब सुभानो ताला असांखे हक़ सच जे हमेशह साथ में रहाए। अल्लाह सुभानो ताला असांखे पंहिंजे आख़िरत ऐं आक़िबत जे सोचण जी का तौफ़ीक़ अता फरमाए। अज़ीज़ो, दुनिया जी ज़िंदगी फ़ानी अथव। कल्ह बचड़ा हो, अॼु जवान थिया हो। जेके जान हा अॼु असां वांगुरु अछड़ी ॾाढी सां कुराड़ा थी विया आहिनि। कल्ह कल्ह को यादि आहे असां बि ईअं टपा ठेके ॾींदा वठंदा हुआसीं, हाणे ज़ोर ॾेई था उथूं, वरी हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो थींदा चवंदा था हुयो वीचारो पर वियो। तंहिंजे करे सभ जे मथां इहो अचिणो आहे। सच अथव त उन में को बि गॾु कोन हलंदो, क़ब्र में हर को अकेलो वेंदो अथव। तंहिंजे करे उते का शइ कमु न ईंदी, न दुनिया कमु ईंदई, न दौलत कमु ईंदई, न पुट कमु ईंदई, न ज़ालू कमु ईंदई। उते कमु ईंदी अमल सालिह, उते कमु ईंदई हीअ दिलि जेका अल्लाह जी मोहबत, अल्लाह जे रसूल जी मोहबत में भरियल हुजे। दुआ आहे त अल्लाह सुभानो ताला असांखे क़ुर ऐं सुन्नत सां सचो ताल्लुक़ नसीब फरमाए। अल्लाह असांखे क़ुर ऐं सुन्नत पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए। पंहिंजे बचनि खे क़ुर ऐं दीन जी तालीम पढ़ाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह ज़ालिम मर्दे असां सभिनी खे